ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومأوانا وملجأنا وهادينا ومهدينا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والنجم إذا هوى صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين واجب الاحترام मुअज़्ज़ज़ उलमाए किराम हुफ़ाज़ उज़्ज़ाम प्यारी जमात सगोरी अल्लाह जो शुक्र जो अवां असां पंहिंजे मुर्शिद मुरब्बी जे दरगाह में हाज़िर आहियूं या अवां असांजी कोशिश न आहे अवां असांजी कुव्वत न आहे ताक़त न आहे जो अवां असां हिन जाइ ते पंहिंजे मर्ज़ी सां हली अचूं ऐं अची हाज़िरी ॾियो असल में इहा मुर्शिद करीम जी छिका जंहिं वाग खे छिकियो तव्हां असां दरबार में अची हाज़िर थिया नारो लगाइबो त ठाहे लगाइबो नारे विलायत हिन मिट्टीअ जे मुठ में उहा कुव्वत किथां आई उहा ताक़त किथां आई हिन जिस्म जे अंदर वो इस्तेदाद किथां आयो जो तव्हां सां पंहिंजी मर्ज़ी हलाए ऐं हुज़ूर में हाज़िर थियो तव्हां सां पंहिंजे मर्ज़ी सां हाज़िर कोन थिया आहियूं पंहिंजे मुर्शिद जे इरादे सां
अगर इन ई शइ खे अवां मलफूज़ा शरीफ़ जे रोशनी में ॾिसंदा तब अवां जे अॻियां इहा शइ वाज़िह ऐं ज़ाहिर थींदी ऐं इन खानकाह जे सज्जादा नशीननि जे रिवायतुनि खे अवां ॾिसंदा तब इहा तव्हां जे अॻियां ॻाल्हि अयां थींदी ज़ाहिर थींदी ते इन में असांजी हिम्मत खे को बि दख़ल नाहे इहा उन्हनि जी महिरबानी आहे जो तव्हां असांखे हिन दर ते हाज़िरी जो शरफ़ अता कयो। सुभान अल्लाह। रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरबार में हिकिड़ो फ़कीर आयो इहो इरादो खणी आयो त अॼु ताईं मूंखे को वंड न मिलियो आहे मां हुज़ूर में हाज़िर थियां थो हज़रत बीसे रोज़े वारे खे अर्ज़ कयां थो रज़ी अल्लाह ताला अन्हु त साईं जेकॾहिं मुंहिंजो हिस्सो आहे त इनायत फरमायो अगर को बि नाहे त पोइ मां पंहिंजो सामान खणा वापसि थियां आहे त इनायत थे नाहे त मां ई वापसि थो वञा आयो हुज़ूर में हाज़िर थियो साम्हूं अची वेठो हज़रत बीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस शरीफ़ जे मज़मून ॿुधाइण में मसरूफ़ हा फ़कीर जी साम्हूं अची वेठो पाण बयान खे बंद करे फ़कीर जे तरफ़ मुखातब थी फरमायो फ़कीर अञा अर्ज़ कोन कयो हो गुज़ारिश पेश कान कई हुई पर हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पइजी वई त ही फ़कीर आयो आहे त कहिड़े इरादे सां आयो असां सिर्फ़ हाज़िर न थिया आहियो बल्कि हाज़िर कयो वियो आहे उन सां गॾु जेका तमन्ना असां दिल में खणी आया आहियूं जेके इरादा असां खणी आया आहियूं जेके असां सोचे आया आहियूं अवां चाहे अर्ज़ कयो या अर्ज़ न कयो मुर्शिद खे हर ख़्याल जी हर सोच जी हर फ़िक्र जी हर इरादे जी बेजाई नारो ज़ोर सां लगायो नारे विलाया इसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मेहमान ईंदो आहे मेज़बान मेहमाननि खे मानी खाराईंदो आहे मानी मेहमाननि खे ज़रूर मिलंदी पर कन खे अॻ में मिलंदी कन खे बाद में मिलंदी पर को बि मेहमान मानी खाइण खां सवाइ ईअं न मोटंदो खाधो सभिनी खे मिलंदो पर कंहिंखे अॻ में कंहिंखे बाद में मिलंदो ज़रूर फैज़ खे ज़रूर मिलंदो कंहिंखे अॻ में मिलंदो कंहिंखे बाद में मिलंदो पर असांजे दर तां केरु बि खाली कोन वेंदो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ पर राजा चओ सुभान अल्लाह जो कि वो आयत पढ़ी आ तर्जुमो करे उन जे मुतालिक बटन मिनटन में चंद गालियों करे वरी इन गाल ते मां मोटी अची पंहिंजे तकरीर खे ख़त्म कंदुसि उसां गॾु बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमाए
फरमायो वन नज्म इज़ा हवा। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो मूंखे सतारे जो कसम जॾहिं हेठि लथो। सुभान अल्लाह। इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि मशहूर मुफस्सिर पंहिंजे तफ़सीर कबीर में लिखियो आहे त नजम मां मुराद मदीने वारे जी ज़ात आहे। नजम जी पहिरीं माना आहे सुरैया। सुरैया आसमान जे मथां उन्हनि तारनि खे चयो वेंदो आहे जेके 6-7 तारा गॾिजी करे पाण में उभरंदा आहिनि आसमान ते। अवां असां पंहिंजे हिन ॿोली में हिन पासे वारे ॿोली में उनखे कती चवंदा आहियूं। कती उभरंदी आहे लहंदी आहे। तारनि चंद जो हिकिड़ो झुगटो आहे। 6-7 तारा हिकु जाइ ते गॾिजी करे आसमान ते उभरंदा आहिनि। उनखे सुरैया चयो वेंदो आहे। नजम जी माना हिकिड़ी आहे सुरैया। नजम जी ॿी माना आहे सतारो। नजम जी टी माना आहे सब्ज़ सल्ला जेके ज़मीन मां ॿाहिरि फुटंदा आहिनि। नजम जी चौथी माना आहे हिस्सा पारा। क़ुरान करीम जा 12 हिस्सा। इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो ये 4 ही मानाऊं सुरैया माना कती सतारो सब्ज़ जेके सल्ला फुटंदा हुए। क़ुरान करीम जा 12 फरमाए तो 4 ही मानाऊं आमिना जे लाल में मौजूद आहिनि। सुभान अल्लाह। मौजूद हुजण जो सबूत हुजो बुलंद आवाज़ सां सभई मथे जो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। 4 ही मानाऊं कीअं मौजूद आहिनि? इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो नजम जी माना पहिरीं सुरैया चंद तारा जेके गॾिजी उभरंदा। इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो जहिड़े तरीक़े सां आसमान ते तारा ॾिसो था सतारा बीठा आहिनि। हिकु हिकु तारो बीठो आहे पर ही जेका सुरैया आहे कती वारा जेके तारा आहिनि इहे पाण में गॾिजी बीहंदा आहिनि ऐं इन हिसाब सां बाक़ी तारनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। तमामु तारनि खां मुमताज़ आहिनि। तमामु तारनि खां अलॻि आहिनि। तमामु तारनि खां जुदा आहिनि। आसमान जे सतारनि में सुरैया कती जेके तारा आहिनि आसमान जे सुभान अल्लाह चओ। टाइम मुंहिंजो ख़तमु थियण जे वधे पियो तंहिंजे करे मां पंहिंजे टाइम जे अंदरि ॻाल्हि खे पूरे करण जी कोशिशि कंदुसि। अगरि अवां साथ ॾींदा सुभान अल्लाह जो आवाज़ बुलंद आवाज़ सां आवाज़ कीअं लॻनि तमाम अंबिया में तमाम रसूलनि में मदीने वारो अलग मुमताज़ चो सुभान अल्लाह। बेटा इज़ा फरमाए तो जखरे जड़ो जान दिसा को नदी हमें मैं मोहर मिड़नी मुरसले सरस संदस शान फकाल क़ाब क़ौसैन औ अदना यो मुयस्सर खुश मकामा कोना आगे जो एहसाना जय हादी में लम्हा इमाम भूसुरी फरमाया तो फइन्नहु शम्सु फद्ल हम कवाकिब सुभान अल्लाह। इन्नहु शम्सु फद्ल हम कवाकिब युज़हिरना शम्स फदल फजाइल मनाकिब दराजात जो सिज मुस्तफा है सुभान अल्लाह।
बाकी सब सतारा है सुचा तो हुजूर किए मुमताज मुस्तफा 1.25 लाख जे लगभग नबी आया कहे पे नबी खे अल्लाह जो दीदार न थियो जे हिन ज़ाहिरी अखन सां अर्श आज़म खां मथे वञी ख़ुदा जो दीदार करे आया त मदीने वारा करे आया सुभान अल्लाह आला हज़रत बि अर्ज़ कयो जो सुभान अल्लाह तबारक अल्लाह शान तेरी तुझको ज़ेबा है बेनियाज़ी सुभान अल्लाह तबारक अल्लाह शान तेरी तुझको ज़ेबा है बेनियाज़ी कहीं तो वो जोश लड़तराने कहीं तकाज़े विसाल के थे तफसील में वञा टाइम घणो हलियो वेंदो तंहिंजे करे मां अॻिते ॿुधारा शुक्र कंदो कयां हुज़ूर अलैहिस्सलाम तमाम अंबिया में मुमताज सुभान अल्लाह अच्छा सुरैया में कहिड़ी ख़ासियत थींदी आहे जेकॾहिं ओभर खां भरे न सुरैया कती ओभर खां भरे त फल फ्रूट मेवा सभु पचंदा आहिनि उन टाइम ते ऐं जेकॾहिं ख़रीफ जे मौसम जे पछाड़ी में सोमणीअ जे टाइम ते कती उभरे त इहो उभरण जो टाइम हूंदो आहे जो उन टाइम ते मुसीबतूं तकलीफ़ूं मर्ज़ जेके आहिनि उहे दुनिया खां मुंतक़िल थींदा आहिनि माना ख़तमु थी वेंदा आहिनि चओ सुभान अल्लाह कती उभरे सुबह जे टाइम ते मेवा पचण फल फ्रूट पचण ऐं जेकॾहिं ख़रीफ जे आख़िर में ख़रीफ जे मौसम जे पछाड़ी में सोमाणीअ वारे टाइम ते उभरे उन टाइम ते मर्द हलिया वेंदा आहिनि दर्द ख़तमु थी वेंदा आहिनि मुसीबतूं हलियूं वेंदियूं आहिनि ऐं जॾहिं मदीने वारा आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी कुफ्र जी ज़ुल्मत हली वई शिरक जी ओंधाई हली वई कुफ्र वया हलिया ज़ुल्म हलिया वया शिरक वया हलिया हुज़ूर जे अचण सां जेके क़ल्बी मर्ज़न में मुब्तला हुआ उन्हनि जा मर्ज़ ख़तम थी विया साईं जो आया त पाण सां गॾु नूर ई नूर खणी आया सुभान अल्लाह जो इने कयो जो सुभान अल्लाह हुज़ूर जो आया कती जो घरे त मेवन खे पछाए साईं जो आया होॾे फल फ्रूट तैयार थियनि हेॾे अहले ईमान तैयार थिया जोर सां सुभान अल्लाह जो मर्दनि खे ख़तम करे कतीअ जे उभरण सां उन वक़्त में अल्लाह ताला जे हिकमत सां मर्द ख़तम थी वेंदा आहिनि साईं जो आया लेकिन दिलनि जा मरीज़ हा कुफ्र ऐं शिरक जे मर्ज़नि में मुब्तला हा हुज़ूर सभिनी खे धोई साफ़ बणाए बेसा बिड़ा इसावत ने फरमायो चो सुभान अल्लाह हर दम कन हर नाम धोन दिहाड़ी धोतड़िया मन लग जाऊं मीम सा कूड़ा कन कलाम तो बिना मोहम्मद जाम कम नहीं दो कोमियो सुरैया जी गाल समझ में आई सतारा ने हलो जड़े तरीके से सतारा उभरंदा आहिनि बर हुजन बहर हुजन समुंड हुजन रात जो सफर माण्हू कंदा आहिनि सतारा जी रोशनी मां सतारा जे चाल मां पंहिंजे मंज़िल जो तयन कंदा आहिनि उन्हनि खां रहनुमाई हासिल कंदा आहिनि जीअं सतारनि खां रहनुमाई हासिल कई वेंदी आहे अहिड़े तरीके सां मदीने वारे खां रहनुमाई हासिल कई वई हुज़ूर खां हिदायत हासिल कई वई इस्लाम आयो हुज़ूर सां ईमान आंदो मुस्तफ़ा करीम क़ुरान आंदो तो हुज़ूर आंदो जेकॾहिं भुलियल इंसानियत खे सिधे रस्ते ते आंदो आहे त आमिना जे लाल आंदो इंसानियत खे ख़बर ही कान हुई माण्हुनि जे अंदरि हैवानियत हुई जो सिधा पंहिंजे ॾेरुनि खे दफ़नाए छॾींदा
ॾींदा हुआ औरतुनि खे मिल्कियतुनि में हिसो कोन ॾींदा हुआ न्याणियुनि खे इहे विहारे छॾींदा हुआ हुजूर थी करे उन जहालत जो ख़ात्मो कयो ऐं मदीने वारे इस्लाम ऐं ईमान जो नूर अची करे उन जो झंडो इस्लाम जो नूर जो दुनिया जे अंदरि नबी करीम बुलंद फरमायो सुभान अल्लाह असांखे ईमान इस्लाम जो नूर मिलियो त उहो बि हुजूर वटां मिलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह घणियूं मानाऊं थी वञूं तेज़ी सां अॻिते थो हलां नजम जी माना सब्ज़ सलाह जेके फटंदा आहिनि ज़मीन मां उहा बि आहे सब्ज़ियूं खाओ इमाम फ़खरुद्दीन राज़ी थो फरमाए जिस्म जी ताक़त थींदी आहे ऐं हुज़ूर आया त उन सां इंसान जे अंदर जो इस्लाह बि थियो त रूहानियत खे क़ुव्वत ऐं ताक़त बि आई नजम जी माना हिस्सा वठो क़ुरान जा पारा वठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सूमर जे ॾींहुं सुबुह जी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया जे तख़्ते तां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाहिरी ज़िंदगी जो आख़िरी ॾिहाड़ो सूमर जो ॾींहुं हुजूर अलैहिस्सलाम पंहिंजी हवेली मां उथिया सुबुह जी नमाज़ इहे पर्दो हुजूर परे कयो सुभान अल्लाह सावी ज़ामोन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नमाज़ में मसरूफ़ आहिनि बैतुल्लाह शरीफ जो रुख मदीने शरीफ ये दखण पासे दे आ साहब जो मुंह हिन पासे दे साईं जे हवेली जो दर हिन पासे दे साईं हेॾां जॾहिं पर्दो हटाए निकिता साहब जो मुंह हीअं आहे पर्दो जो हटियो साहब जा सीना हिन पासे दे पर साहब जा चेहरा मुस्तफा दे सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजीब मंजर उठा दो पर्दा दिखा दो चेहरा के नूर बारी हिजाब में है सुभान अल्लाह ये नजूर सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उठा दो पर्दा दिखा दो चेहरा के नूर बारी हिजाब में है ज़माना तारीक हो रहा है कि महर कब से निकाब में है सही पर्दो परे कयो त असां दीदार कयूं सुभान अल्लाह साहबा जी मोहब्बत ही हुजूर मुस्कुरायो बुखारी शरीफ में अचो सुभान अल्लाह मुस्कुराए पाण फरमायो पंहिंजे जाइ ते बीहो नमाज़ खे पूरो कयो नमाज़ सहाबा से पंहिंजी पूरी कई मुझे अर्ज़ करण जो मक़सद इहो हो सहाबन उन वक़्त में सहाबन जो तबसरो ॿुधो सहाबन चयो असांजो हुजूर जे चेहरे मुबारक खे ॾिठो असांखे ईअं लॻो ईअं महसूस थियो त मदीने वारे जो चेहरो मुबारक मसहफ़ जा क़ुरान जा वर्क आहिनि चओ नजम जी माना कुरान जा हिस्सा कुरान जा पारा इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो नातिक कुरान रसूलुल्लाह जी ज़ात जो सुभान अल्लाह ये चारई सुरैया जो नजम जो माना फखरुद्दीन राज़ी फरमायो चारई हुजूर में बदर जाए अतम मौजूद आहिनि आखिरी ॻाल्हि ॿुधो इहा करे मां पोई ॻाल्हि जेका मां छॾी हुई न करे पूरो करे मां पंहिंजे तकरीर खे ख़त्म कयां थो बुलंद आवाज़ सां नारो लॻायो नारे विलाया इमाम जाफर सादिक जो सुभान अल्लाह असांजा मुर्शिद जे इमाम जो ख़ानदान आहे ज़ोर सां सुभान अल्लाह सैयदना इमाम जाफर सादिक फरमायो इन आयत जे तफसीर में त नजम मुराद हुजूर जी ज़ात इज़ा हवा उन जो माना आहिनि हवा जी माना हेठि अचण बि हूंदी आहे हवा जी माना मथे वञण बि हूंदी आहे अल्लाह फरमायो मूंखे चमकंदड़ सरदारे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कसम जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे वया ऐं मथे उरूज ते वञी मुस्तफ़ा वरी हेठि आया इन आयत जे हिस्से में अल्लाह मुस्तफा जे वजन जो भी जिक्र फरमायो तो वापस अचण जो भी सुभान अल्लाह सतारे जी थोड़ी ॻाल्हि समझो ए मथे जेके आसमान ते तव्हां के सन्नाई जेके नूरानी हिस्सा नजर था अचनि टुकड़ा सतारा ये ॿिनि क़िस्मनि जा आसमान ते
साइंस थी ॿुधाए ॿिनि क़िस्मनि जा हिकिड़नि खे सतारो चइबो आहे ॿियनि खे सयारो चइबो आहे सतारे ऐं सयारे में फ़र्क़ु कहिड़ो आहे ॿ हिकिड़ो फ़र्क़ु ही आहे त सतारा हिकु जाइ ते बीठा हूंदा सयारा हलंदा रहंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो मुस्तफ़ा सतारो पूरी दुनिया सैर करे रसूलुल्लाह जे तरफ़ ईंदी सुभान अल्लाह फ़र्क़ु सतारे ऐं सयारे में ॿियो फ़र्क़ु ही आहे त सतारो ख़ुदि ब ख़ुदि रोशन हूंदो आहे ऐं सयारो सतारे मां रोशनी वठी तंहिंखां पोइ रोशन थींदो आहे अल्लाह मुस्तफ़ा खे अहिड़ो नूर बणायो आहे जो हुजूर ख़ुदि रोशन आहे ऐं पूरी काइनात मुस्तफ़ा जे नूर मां नूर वठी करे रोशन थींदो आहे सुभान अल्लाह आला हज़रत ने चयो आहे अर्ज़ करे तो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ तो उतां जो मदीने मां नूर जो अचे रोदे वारे जे सदके त तव्हां असांजे दिलनि में बि अची वञे चओ सुभान अल्लाह चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत रोदे धणीअ जा मुरीद तोखे मुबारक आहे सुभान अल्लाह खैर मुबारक जेको सिलसिलो आहे हज़रत रोज़े वारे जो जेको सिलसिलो आहे आम सिलसिलो न आहे दुनिया में खोड़ पीर असां हर पीर जो अदब करण वारा आहियूं खोड़ पीर साहब पंहिंजे मुल्क में हल सिंध में हल हिंद में हल पंहिंजे मुल्क में खोड़ हल पर रोज़े वारे जो मिसाल कोन्हे सुभान अल्लाह ज़ोर सां नारो ज़ोर सां नारे में रोज़े वारे फरमायो पाण फरमायो जंहिंखे बि मां मुरीद कयो आहे पहिरियां अल्लाह खे अर्ज़ कयो आहे मौला हिन खे जन्नत में दाख़िल करी त मुरीद कयां न त हिन खे छॾियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये ना नारो ज़ोर सां नारे विलायत जॾहिं ओॾां हुकुम थियो त जन्नती हंध मां उन्हनि खे खणी पंहिंजे झोली में रखियो सुभान अल्लाह ॻाल्हि भली आहे न सुभान अल्लाह ॿी ॻाल्हि ॿुधो पीस रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो पाण फरमाईंदा जन असां खां ज़िक्र वरितो के उन्हनि में अहिड़ा हल जे ज़िक्र में मशगूल हल मसरूफ़ हल पाण फरमायो त उन्हनि खे जेके क़िस्मे क़िस्मे नेमतूं मिलनि थियूं इहे उन्हनि खे ख़बर आहे छो त जेके ॾिसंदा उहे ई ॼाणंदा पर जेको फ़क़ीर हिकु भेरो मुंहिंजे हुज़ूर में आयो दरबार में आयो हिकु भेरो हाज़िर थियो आहे गोॾा भञी मुंहिंजे अॻियां वेठो आहे हज़रत पीस रोज़े वारा फरमाइनि था इन्हीअ खे बि असां ख़ाली कोन छॾींदासूं ख़ाली इहो बि कोन वेंदो जेको हिकु भेरो हुज़ूर में हाज़िर थियो हिकिड़ो भेरो आयो गोॾा भञी हुज़ूर में अची वेठो हज़रत पीस रोज़े वारा फरमाईंदा इहो बि ख़ाली कोन वेंदो सुभान अल्लाह अल्लामा इब्नुल हाज मदखल पंहिंजे किताब में लिखियो आहे हिकिड़े फ़क़ीर खे के पीर जो मुरीद हो हुनखे पीर वटि ईंदो हो मुर्शिद वटि ईंदो हलंदे हलंदे अचणु बंदि करे छॾी मुर्शिद पुछियो भाई फ़क़ीर ईंदो हो काॾे वियो नथो अचे वठी अचो हुनखे वठी आया हुनखे बुज़ुर्ग हुन खां पुछियो अबा करे ख़बर आहे कोन थो अचे छो चई सही मां तव्हां वटि आयो हुउसि त मूंखे विसाल जी नेमत नसीब थी
ये पोजी हुआ मुखे नसीब थी वई आ जय मकसद जे लाई दोस्त मुखे मिली वियो हाणे मां छो अचां तव्हां वटि तंहिंजे करे कोन थो अचां अब छा मिसाल मिलियो अथई छा मिलियो आहे तोखे चईसि रोज़ानो जॾहिं राति थींदी आहे माण्हू ज़मीन ते नमाज़ पढ़ंदा आहिनि मां जन्नत में पढ़ंदो आहियां सुभान अल्लाह फरमायो यार इहा जन्नत त मूं कॾहिं बि कान ॾिठी आहे मां तुंहिंजो पीर आहे मुर्शिद आहे तूं यार चढ़ी वे तूं ॾिठी आहे मूं त ॾिठी कान्हे का हाणे महिरबानी कर मूंखे बि इहा जन्नत ॾेखार सुभान अल्लाह अल्लामा इब्न हाज फरमाए थो अल मदखल में रात जो टाइम थियो बुजुर्ग बेचे मुरीद वटि निकितो इशा जी नमाज़ खां बाद में ॿाहिर बुजुर्ग जे हुन जे मुरीद जे जिथे इबादत गाह मस्जिदो जेको हुन जे ॿाहिरां हिकिड़ो पखी अचे बीठो फ़कीर चयो साईं हलो इहो पखी आहे पाण खे जन्नत में हली पहुचाईंदो ॿई चढ़ी बीठा बुजुर्ग बि त मुरीद बि पखी हलण शुरू कयो हली हली हिकु बाग में हली निकितो पखी उते लथो अची साईं हीअ अथई जन्नत मां राति जो हिते नमाज़ में ॾिस दारे दारे बाग नहरूं लॻियूं पयूं बुज़ुर्ग चयो ठीकु आहे चईसि हाणे पढ़ूं नमाज़ बुज़ुर्ग चयो तूं बाबा इबादत कर जन्नत में पहुचण खां पोइ वरी इबादत छा थी जन्नत पहुंची विया न चईसि हा ये जन्नत आहे जन्नत में पहुचण खां पोइ इबादत थोरी आहे दुनिया में इबादत आहे जन्नत में इहा तकलीफ़ ॾिनी कान हुई आहे तंहिं करे मां वेहां थो तूं पढ़े थो त यार भली पढ़ंदो रहियो राति गुज़रंदी रही सुबुह जो टाइम थियो पखीअ जे ॿाहिरां वेही रहियो फ़कीर मुरीद पंहिंजे मुर्शिद खे चयो कि भला हलो त हाणे हलो पखी अची वियो आहे खणी पाण खे मंज़िल ते पहुचाईंदो चई न बाबा वेहण दे साईं छो बुजुर्ग फरमायो जेको जन्नत में ईंदो आहे वरी ॿाहिरि निकिरंदो ई नाहे हाणे ॿाहिरि काॾे हलंदासीं जन्नत में पहुतो हाणे हिते ई था रखूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह थी रोशनी हो जॾहिं सिज उभरियो रोशनी जो मथे थी न को बाग न को नहर न को वण का शइ न गंद जा ढेर लॻा पिया गंद जा ढेर बुजुर्ग ॾिस हाणे पाण वारी जन्नत मूंखे बि चवे त मां सही जन्नत में तो राति जो नमाज़ पढ़ां हाणे इहा अथई तो वारी जन्नत किथे आहे जन्नत हे त राति जो तोखे ईअं नज़र आयो ॾींहं जो गंद जा ढेर लॻा पिया हल ओ दरवेश इहा जन्नत कान्हे का इहे गंद जा ढेर इहो जेको पखी आहे इहो शैतान आहे जेको तोखे मुर्शिद खां फेरे गंद जे ढेर ते आंदई जेको मुर्शिद खां फिरंदो उहो जन्नत में कोन पहुचंदो उहो गंद जे ढेर ते मता बेजे काढ़े बोड़ खे ॾिसी पराए देग जे फत खे ॾिसी ऐं दिल में ज़रा बि फ़र्क़ु आंदो अथई इसे रोज़े वारा फरमाईंदा हा ये मुर्शिद चवे त हे मुंहिंजो मुरीद न आहे त मुरीदीअ खां कोन निकिरंदो छो ऐं जेकॾहिं मुरीद चवे त मां मुरीद न आहियां इहो मुरीदीअ खां निकिरी वेंदो इन जे करे तो अहिड़ा मुरीद माना आहे इरादो कंदड़ इरादे जी जेका निस्बत आहे इरादे जो जेको फेल आहे उहो मुरीद ॾे मंसूब आहे जे मुर्शिद चवे त हे मुंहिंजो मुरीद न आहे इहो जमा मुरीदीअ खां कोन थो निकिरे जेकॾहिं मुरीद हिकिड़ो भेरो बि ख़्यालु आंदो त मां न रहियुसि त हमेशह जे लाइ ख़तमु थी वियो हिन जो इरादो पूरो थी वियो इहो मुरीदीअ खां ॿाहिरि निकिरी वियो मता पर केरु पाए मां नमाज़ी थी वियो आहियां मां गाज़ी थी वियो आहियां मां पटका थो वधां मां नारियूं थो रखां मां इल्मु पढ़ी वॾो आलिम थियो आहियां लिहाज़ा हाणे मां को मुर्शिदनि सां हमसरी थो कयां इहो तबाहीअ जी निशानी आहे इहा बर्बादी जी निशानी आहे आबादी उन में आहे जो मुरीद खणी केतिरो बि हलियो वञे मुर्शिद जे क़दमनि में हुजे छो त मुरीद जी तरक़ी इहा मुरीद जी तरक़ी न हूंदी आहे इहा मुर्शिद जी नज़र आहे अगर हजार सिकंदरी दुनिया में पाण मंझराइनि था त इहो सिकंदर जो कमाल न आहे इहो बि सही छट धड़ीअ जो कमाल आहे अगर मां स्टेज ते बि ॿार वञी चवां त मां मोठर आहियां या मुंहिंजी पंहिंजी इल्मी लियाक़त आहे मां पंहिंजे इल्म जो लोहो थो वॼायां इहो मुंहिंजो इल्म न आहे इहो रोज़े वारे रब जी नज़र आहे
पढ़ी तो असां मौली फुंड में ईंदा आहियूं असां मौली फुंड में ईंदा आहियूं त असां में बि को कमाल अची वियो आहे वो दरवेश तो ॿ अखर पढ़िया न जेके सम्झा बि न थई इहो तुंहिंजो कमाल न आहे इहो पी साईं छट थड़ी बादशाह जो सुभान अल्लाह हर तकरीर में अचल फरमाइन सुबह जो खिताब में त रात जेको तव्हां आलमन खां ॿुधो आहे इहो सचो आहे मूंखे उम्मीद आहे तव्हां हुन ते अमल कंदा सुभान अल्लाह उलमा जी इज्जत करण सेखारी हज़रत पीर साईं छट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु अवां खे आखिरी ॻाल्हि ॿुधायां रबीउल अव्वल शरीफ जे शुरू में हिते इलाइक़े में असांजो हिकिड़ो जलसो मौजो हुयो मां हिन जाइ ते हाज़िर थियुसि सुबुह जो टाइम हो या ज़ोर खां बाद जो टाइम हो मूंसां ॿ माण्हू ॿिया बि शाहिद साण हुया उन मां हिकिड़ो साण हिकिड़ो पोइते हो जीअं असां उते गाॾी बीहारीसीं पार्किंग ते हीअ घटी वठी असां आयासीं त मिलियो अची पार्किंग हेॾे आहे मूं चयोमांसि हेॾे आहे असां ज़ियारत करे रोदे तां दुआ घुरी तां निकितासीं पिया हिन जाइ ते मिली वियो पंहिंजो पे मोटी आयो जी मां हिकिड़ो पंहिंजो ख़्वाब आहे रूहानी कंहिंखे ॿुधाइण थो चाहियां कंहिंखे ॿुधायां मुंहिंजो रूहानी ख़्वाब जी ॻाल्हि कई हू ॼाणे ॿियनि ॾे पोथो मोकिलियां त पहिरियों मां त ॿुधां आहे कहिड़ो ख़्वाब सुभान अल्लाह मुंहिंजो साईं कहिड़ो ख़्वाब आहे जी मुंहिंजो नालो आहे ज़मीर हुसैन ज़ात जो गंभरो आहियां गंबट मुंहिंजो ॻोठ आहे वकील आहियां बैरिस्टर वकील आहियां फलाणी कंपनीअ में मां वकालत कंदो आहियां उन्हनि जा केस मां कोर्ट जा ॾिसंदो आहियां साईं असांजा वॾड़ा जेके आहे सो दरगाह जा मुरीद आहे पर असांजो कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में हलिया वियासीं त कुझु रस्तो भुलिजी वियासीं पोइते हटी वियासीं अरसो गुज़रंदो रहियो हज़रत पीर साईं छट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु बुरको मटायो उन्हनि जे विसाल खां बाद में मूं ख़्वाब में ॾिठो त मां आयो आहियां सिधो अंदरि वियो आहियां अंदर बंगले वटि वञी पीर साईं सां छट धणी बादशाह सां मिलियो आहियां मूं अर्ज़ु कयो कि बेटा तव्हां सां मिलणु ॾाढो ॾुखियो आहे पाण फरमायो न असां सां मिलणु ॾुखियो न आहे हाणे जो तूं हली आयो आहे तोखे का रुकावट थी कंहिं मंडव कई पोइते कंहिं तोखे धिक्यो हुजे त ॿुधाए कि भला कंहिं मना कान कई कंहिं रुकावट कान कई कंहिं मूंखे रोकियो कोन्हे आसानीअ सां हली आयो आहियां पाण फरमायो त तव्हां असां खां परे थी विया आहियो पर असां तव्हां खां कॾहिं बि परे न आहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां परे जाओ चीज़े मूंखे दिलि सां ॻाल्हि लॻी वाकई असां परे थियासीं कॉलेजनि में यूनिवर्सिटी में कम्युनिस्ट माण्हुनि सां ॾाढनि माण्हुनि सां अलाए कंहिंसां वञी सोबती थियासीं असां खां मुरीदीअ वारी ॻाल्हि हली इएं फरमाए हिकिड़ी गोश्त जी प्लेट भरियल आहे उहा घुरायूं मूंखे ॾिनऊं हीअ प्लेट गोश्त जी आहे नंढो गोश्त आहे खा नंढे गोश्त खाइण सां जिस्म खे ताक़त मिलंदी आहे प्लेट उहा गोश्त जी मुंहिंजे हवाले कयऊं पाण अंदरि बंगले में हलिया विया जमात ॿुधायो ॿियनि ॿुधायो पीर साईं बादशाह हाणे अंदरि विया हाणे संदन मर्ज़ी आहे जंहिं वक़्त में बि ॿाहिरि अचण जी उन खां बाद में मां निकितुसि ख़्वाब मूंखे मुख सुजाग थी वई इहो पीर साईं छट धणी बादशाह जो विसाल थी चुको हुयो उन्हनि जे विसाल खां बाद में इहो मूं ख़्वाब ॾिठो हुयो चए थो कुझु ॾींहंनि खां बाद में ईद मिलन पार्टी थी अंदरि बंगले में मौजूद पीर साईं बागारे कई सुभान अल्लाह कंहिंखे फंक्शन लीग वारनि खे हाणे फंक्शन लीग जा जेके माण्हू आहे उहे आया मुख़्तलिफ़ ज़िलनि जा इलाइक़नि जा उहिदेदार जेके गुंबद जा उहे बि मूंखे चयो त भाउ तूं हलंदे जे मां बि उन्हनि सां गॾिजी पियुसि हिन बादशाह जे मौजूदा पीर साईं बादशाह हज़रत पीर साईं सैयद सिबगतुल्लाह शाह सालिस उन्हनि जे मौजूदा पीर साईं बादशाह जे ज़माने में आयासूं अंदरि जमा पार्टी जा माण्हू आया आहिनि सभु अंदरि मौजूद आहिनि टेबलूं लॻियूं पियूं आहिनि मानी लॻी पई आहे मूंसां जेके साण आहे गंबट जे पार्टी जा उन्हनि खे तो यार कंहिं कुंड सां बि विझो त पाण खे आसानी थींदी मानी खाई हेतिरी रश लॻी पई आहे पार्टी जा तमामु घणा माण्हू आहिनि पोइ असां वापसि जल्दी में निकिरी हलंदासीं जीअं अंदरि आयासूं कुंड हिकिड़े सां वञी बीही आयासूं टेबलूं लॻियूं पियूं आहिनि मानी लॻी पई आहे
जी जरे ना सामानी खाने जो आटा जो ताने खाओ जी मां प्लेट खई चमचो मां खयो टूके में मां विझो विधो गोश्त के खाने देला जो चमचो खई जीए ही मां टूके में लाथो गोश्त खाने देला तो मां ये जो साथ मौजूद है सयो ये परे का हलंदा आया सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारो भला लगायो नारे विलाया सगरा हलंदा आया जी मां जा गोश्त खयो ही ना है आया पर हलंदा कामिन पे चयो अॻिते थियो पोइते थियो हेॾे थियो पीसाई अचंदा पीसाई बादशाह फरमायो न कंहिंखे बि अॻिते पोइते न कयो जेको जिथे आहे उहो बीठो हुजे जे पुठियां डूंगो भाॼीअ जो आहे फकीर या कामी खयो थो अचे पीसाई बादशाह जी रख जी परहेज़ जी का बांधी आहे सिधो जी असां वारे टेबल ते अची बीठा संदन जेका भाॼी ही न पाण फरमायो चमचो इन्हे मां कढ हिन में विझ हिन मां तूं गोश्त खण सुभान अल्लाह ही बाबा बकरे जो गोश्त आहे थेले जो ही खण जी सही मुंहिंजो त ज़हनी अलाए किथे वञी पहुतो होॾे मां ख्वाब ॾिठो हो ही सही छिट दरी बादशाह आया मूंखे गोश्त जी प्लेट ॾिनी हो पाण फरमायो ही खण जी हू त ख्वाब हो ही सुजागी हुई हो पी सही छिट दरी बादशाह है मौजूद पी सही पगारो हो तो सुभान अल्लाह चीज़े मुझे जिंदगी में इनकलाब अची वियो असां पोइते हटी विया हुआसीं पर वरी दरगाह ते मुंहुं अचणु शुरू कयो असांजा मसाला हा से बि हल थी चुका अर्ज़ करण जो मक़सद हो जन परते में आया या जेके मौजूद हल फैज़ सॼो उन्हनि जो आहे फैज़ हज़रत रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह ई सही तजर धड़ी फरमायो हो जने विसाल फरमायो त बि से बबुले धड़ी नंढा हा मलफूजात में अचे तो खजानतुल मारिफत में पाण फरमायो फकीरो जमा सदोरी नंढे वॾे दे नंढहार जो हे जेके मिट्टीअ जा अढाई हथ आंधलीअ तव्हां असांखे तव्हां जमात खां परे नथा करे सुभान अल्लाह पोइ जॾहिं मुर्शिद अहिड़ो आहे त पोइ ॿिए हंधि धिका छो खाऊं ॿियनि दरनि ते भॼूं छो जॾहिं असांजो मुर्शिद अहिड़ो कामिल आहे त सुभान अल्लाह कहे बेजे पेश न पवंदा सी कहे बेजे पेश न पवंदा सी नारे विलायत भेजो पादारा चमदा हो क्या चमदा सी कहे बेजे पेश न पवंदा सी जोर सां नारो लगाओ नारे विलायत सगोरा बाबा घणा मशाइख घणा खानकाऊं घणियूं दरगाहूं घणियूं सब मक़सद हल असां सबरे जो अदब पवंदा पर जिथां असांखे मिलियो आहे उहो रोज़े धणीअ जी दरबार सुभान अल्लाह रोज़ा जो सुभान अल्लाह सोचा करे ॾिसो आही जे साल को पीर पधारो मुल्क जो मालिको खल्का उन जो खालिको उन जा गुलाम थी रहंदासीं कंहिं जे पेश न पवंदासीं सुभान अल्लाह आया गुलाम आया गरीब जो बार महसर सजना तो ॾई क्यों ॾहे सर सुभान अल्लाह सुभान अल्लाह और साजो सुभान अल्लाह जेके भी सिकंदरी उलमा हलंदा आहिनि सभी ते नज़र हज़रत पी सही छट घणी बादशाह सुभान अल्लाह और सा सुभान अल्लाह छो इन में बेक जो कमाल आहे तो हज़रत पी सही छट घणी बादशाह सुभान अल्लाह आयो आया गरीब जो बारो महसर सजना तो नहीं क्यों ॾहे सर हाजी गुलाम नबी साधो सिर ते ताना तुनका सहदासी पर पे कहंदे पेश न पवंदासी अल्लाह मुझे
चवण अमाजो बुझो कबूल फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही हुआ साईं उस्ताद मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी साहब जंहिं तव्हां सां समूरन खे मुस्तफ़ा जो शान भी ॿुधायो त रोज़े वारे जो मक़ाम भी ॿुधायो। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हिन दर ते जिते पाण गॾु थिया आहियूं, मगरिब जो तव्हां ज़िक्र कयो, किन तिलावत कई, सुबुह जो वरी तव्हां ज़िक्र कंदो। हिकिड़ो नकुल तव्हांखे मां ॿुधायां त हेकर पीर साईं रोज़े घणी रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि